बोलो सदगुरुदेव भगवान की। बोलो बाबा प्रीतम दास साहिब लाल सभाई चौधरी। साथ संगत रखियल श्री सुखमनी जो पाठ साहिब बालकी मोना ठाकुर दास सुंदर दास मखीजा परिवार के तरफा जैसे हींअर भुगसा पातो वियो मोना के जन्म जो ॾींहुं आहे। सभई लोलीअ जी पंक्ति गॾिजी चवायो। न्याणी ओ न्याणी न्याणी ओ न्याणी न्याणी निमाणी भलो भागमान ओ न्याणी निमाणी भलो भागमानी न्याणी निमाणी न्याणी निमाणी ओ न्याणी निमाणी न्याणी निमाणी रिंगो वार्थ रिंगो कदई न थींदो रिंगो वार्थ रिंगो कदई न थींदो राखो तुंहिंजो हरि नाम थींदो राखो तुंहिंजो सतनाम थींदो सुख दुनिया जा सभई तुम्हारी सुख दुनिया जा सभई तुम्हारी न्याणी निमाणी न्याणी निमाणी ओ न्याणी निमाणी न्याणी निमाणी न्याणी ओ न्याणी न्याणी ओ न्याणी ओ न्याणी निमाणी भलो भागमाणी न्याणी निमाणी भलो भागमाणी भलो भागमाणी न्याणी निमाणी भलो भागमाणी न्याणी निमाणी। सो असांजी बालकी मोना मंगल भी आहे। बे साल पंहिंजे सावरे घर में हूंदी। लाॾे जी पंक्ति भी सभई गॾिजी चवायो कि मूंखे आहिनि उमेदा अंदर में ओ मूंखे आहिनि उमेदा अंदर में न्याणी सुखी थींदी साहुरन में ओ न्याणी सुखी थींदी साहुरन में ओ मोना सुखी थींदी साहुरन में ओ मोना सुखी थींदी साहुरन में ओ मूंखे आहिनि उमेदा अंदर में ओ मूंखे आहिनि उमेदा अंदर में ओ न्याणी सुखी थींदी साहुरन में ओ न्याणी सुखी थींदी साहुरन में सुहाग वठंदी भलो भाग वठंदी सुहाग वठंदी भलो भाग वठंदी पंहिंजे पेकनि खां सुठो लाग वठंदी पंहिंजे पेकनि खां सुठो लाग वठंदी यारी लॻंदी त